अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक तव्हांखे ज़बरदस्त ऐं बेहतरीन तकरार ड्रामे जी नई अपडेट सां आगाह कंदा हलूं। दोस्तों, अॼु जेका ही तव्हांखे अपडेट असां ॾींदासीं, मुंहिंजे ख़्याल में तव्हां पहिरियों ई कंहिं बि चैनल ते न ॿुधी हूंदी। ऐं हिन वीडियो के दोस्तों आख़िर ताईं जे ॾिसंदव तव्हांखे बिल्कुलु ऐं आराम सां सॼी कहाणी सम्झ में अची वेंदी। थी सघे दोस्तों नंढड़ो अर्ज़ु आहे, शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब करे छॾींदा। मां तव्हांखे दोस्तों पंहिंजी अपडेट नई ॾींदो हलां तकरार ड्रामे जे बारे में। दोस्तों नयूं ख़बरूं अची रहियूं आहिनि साईं निसार शाह जे बारे में, तो हू तकरार ड्रामे में एंट्री हणण वारो आहे। हाणे इहा अॼु ताज़ा ख़बर असां वटि नई अपडेट पहुती आहे ऐं जेको आहे तव्हां सां शेयर करण लाइ जे अची वियासीं। दोस्तों इन्ही में जेका भी सच्चाई हूंदी उहा तव्हांजे साम्हूं रखंदा वेंदासीं। साईं निसार शाह हिकु बेहतरीन एक्टर आहे जंहिं ज़हर ज़िंदगी ड्रामे जो मुख्य उहो हुयो, लेकिन उन्ही खे राइटर ऐं डायरेक्टरनि ड्रामे खे विञाए छॾियो। हाणे तकरार ड्रामे में जे साईं निसार शाह अची रहियो आहे, जे ईंदो त उन्ही खे कंहिंजे साम्हूं बीहारींदा? छा असद कुरैशी जे साम्हूं बीहारींदा या नवाब खान जे साम्हूं, या वरी साईं निसार शाह जो जेको ख़बरूं अची रहियूं आहिनि इन में केतिरी सच्चाई आहे, कूड़ आहे या सच? बिल्कुलु दोस्तों, असां पंहिंजी पूरी कोशिशि में लॻा पिया आहियूं त इहा 100% ख़बर कढी अचूं, लेकिन कुझु 50% ख़बरूं मिलियूं आहिनि त साईं निसार शाह बि तकरार ड्रामे में एंट्री हणी सघे थो। अचण वारे किस्तनि में ख़बर सॼी पइजी वेंदी, ॻाल्हि साम्हूं अची वेंदी। थी सघे थो मज्जू लाड सतार भी इन में ड्रामे में तकरार ड्रामे में एंट्री हणे। हाणे ड्रामे में अदाकार त गंज थी विया आहिनि तकरार में, लेकिन अचण वारनि किस्तनि में पूरी ख़बर पइजी वेंदी। दोस्तों ही वीडियो तव्हां ताईं ॾिठो आहे त असांखे ॾींदा इजाज़त, सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।